अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संजा सैयद। हलासे हेडलाइंस तरफ़। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो लाइन ऑफ कंट्रोल जो दौरो। ISPR मूजिब आर्मी चीफ LOC ते आर्मी चीफ के LOC ते भारतीय फौज जी बनकड़िन बाबत ब्रीफिंग। जनरल कमर जावेद बाजवा अगिन मोर्चन ते मुकर्रर जवानन जी जज्बन जी बाखान कई। आर्मी UN मुबसरन जी गाड़ी ते हमलो इलाके जे अमन लाइ खतरो है। भारत का अगराई कई तो मुंह तोड़ जवाब दिनो वेंदो। पाक फौज के भी कुर्बानी ॾियण खां न कीबाईंदी। वज़ीर आज़म इमरान खान जो बिना तैयारी जी हुकूमत में अचण जो एतराफ़। चयाई त कंहिं बि सियासी पार्टी के बिना तैयारी जे हुकूमत न संभालण घुर्जे। 1.5 साल ताईं त मईशत जा अंग अखर समझ में न पे आया। जेके शयूं जीअं ॿाहिरां पे लॻियूं हुकूमत में आयासीं त उहे न हुयूं। अरिड़हीं तरमीम बाद वफ़ाक़ ऐं सूबनि में कुछ मसला हल तलब आहिनि। हर वज़ारत जी कारकर्दगी जो जाइज़ो वठण जो फ़ैसिलो कयो आहे। हाणे कारकर्दगी ॾेखारण जो वक़्तु अची पियो आहे। हुकूमत 2.5 अरब जी सब्सिडी ॾेई रही है। वज़ीर आज़म इमरान खान जो तकरीब खिताब। वफाकी काबीना पारा 6 आदमशुमारी जा नतीजा जारी करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास। हुकूमत जे इत्तेहादी पार्टी MQM पाकिस्तान आदमशुमारी के नतीजन के रद्द करे छॾियो। इक़्तिसादी राब्ता कमेटी के 16 दिसंबर वारे फ़ैसिले की भी मंजूरी। वज़ीर आज़म इमरान खान चवे तो फ़ैसिला मेरिट के बुनियाद ते कया वेंदा। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ अमन अमान बाबत अहम इजलास। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मुर्तज़ा वहाब और बेन शिरकत कई। IG सिंध मुश्ताक महर जी सूबे में अमन अमान बाबत वडे वज़ीर के ब्रीफिंग। सैयद मुराद अली शाह पारा IG सिंध मुश्ताक महर के सिंध में टारगेटेड ऑपरेशन जारी रखण और ट्रैफिक मैनेजमेंट के बेहतर बनाने की हिदायत। मुराद अली शाह चवे तो कराची शहर में हदकनि खिलाफ पुलिस किरदार अदा करे। लॉन्ग मार्च जो फ़ैसिलो PGM और पार्टी क़यादत कंदी। 27 दिसंबर ते शहीद बेनज़ीर जी वरसी खुलियल मैदान में थी रही है। कोरोना बंद कमरे में पखड़ थींदो आहे। सिंध असेंबली के इजलास में ॻाल्हाइण की इजाज़त न मिलण ते GDA MPA नुसरत सहर अब्बासी जो एहतजाज। सवाल पुछने चयाई त लाश खणी वञण लाइ एम्बुलेंसिस न मिलंदियूं त छा माण्हू गॾा गाॾनि ज़रिए लाश खणी वेंदा। स्पीकर आगा सिराज दुरानी नुसरत सहर जी माइक बंद करे छॾी। सेहत खाते सूबाई वज़ीर अज़रा पेचू मेंबर के सवालनि जा जवाब ॾींदे चयो आहे त एम्बुलेंस लाश खणण लाइ नाहिनि हूंदियूं। अस्पताल खां घर ताईं लाश मुंतकिल करण लाइ एम्बुलेंस न मिलंदी। कराची की सरकारी अस्पतालों में मौजूद एम्बुलेंसिस रुगो एमरजेंसी लाइ आहिनि। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणो त वफ़ाक़ की नाकाम पॉलिसियुनि सबब सॼे मुल्क में बिजली और गैस की खोट है। वफ़ाक़ जूं सिंध के वसीलन ते नज़रूं खुतल आहिनि। बलूचिस्तान के इलाके आवरान में ऑपरेशन दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्द फोर्सिस ते हमलन में मुलविस हुआ। दहशतगर्दन के थाकन तां बारूद मवाद और हथियार हथ कया विया आहिनि। भारतीय फोर्सिस की लाइन ऑफ कंट्रोल ते बिना जवाज़ फायरिंग औरत शहीद 3 ॼणा ज़ख्मी। ISPR मूजिब भारतीय फोर्सिस शहरी आबादी ते मार्टर गोला फायर कया। भारतीय फोर्सिस ॼाणी वाणी शहरी आबादी के निशानो बणायो। भारतीय फोर्सिस तनापानी और जंदरोड सेक्टर ते फायरिंग कई। PP अगवान नफीसा शाह चयो आहे त जनवरी में जदोजहद जी ॿिए मरहले में इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च कयो वेंदो। शहीद राणी जी वरसी के जलसे में PDM क़यादत शिरकत कंदी।
सिंध में सरकारी दवाऊं विक्रो कंदड़ नेटवर्क की मौजूदगी जो इंकशाफ हुआ है। डिप्टी कमिश्नर घोटकी सेक्रेटरी सेहत के नेटवर्क तोड़ण और ऑडिट कराने की सिफारिश करे छड़ी। डीसी घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला चवे तो सरकारी दवाऊं के विक्री में मुलविस मुलाजिमन इंकशाफ कया आहिनि। शुरुआती जांच दौरान मालूम थियो आहे त सिंध के बेन जिलन में भी सेहत खाते जा मुलाजिम सरकारी दवाऊं विक्रो कन था। डीसी घोटकी जो सेक्रेटरी सेहत के खत सरकारी दवाऊं खरीद कंदड़ टोलो ओपन मार्केट में विक्रो करे थो। खत में मौक़िफ़ एसटीपी अगमान अल्ताफ जसकानी कतल केस में अहम अखबराई थी है। कतल केस में गिरफ्तार जवाबदार ज़मीर रिंद लोह जो एतराफ़ करे वरतो। जवाबदार ज़मीर रिंद पुलिस अगियां जांच दौरान अहम इंकशाफ कया आहिनि। पुलिस पारां डोह में इस्तेमाल थियल पिस्टल हथखड़ण जी दावा। खिपरो वेझो मोरहनी में मार्टर गोलो फाटण वारो वाक़ियो। गोलो फाटण सबब जख्मी थियल वधीक हिक नींगरी फौत थी वई। फौत थियलन में हिक घर जा 2 सगा भाइर ऐं हिक भेण शामिल। बार रांदीको समझी गोलो खयो जेको फाटी पियो। मुतासिर कुटुंब की सहायता कई वञे। ॻोठाणनि जो मुतालबो। घोटकी में कारे मामले के जिरगे की पुलिस तस्दीक करे छड़ी। जिरगो करण ते अब्दुल रहीम चाचर की फरियाद ते 6 ॼणनि ते केस दाख़िल। केस में नामज़द 6 मां 2 ॼणनि के पुलिस गिरफ्तार करे वरतो। गिरफ्तार थियलन में फ़कीर मोहम्मद ऐं मोहम्मद बादल चाचर शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ॿियनि जवाबदारनि की गिरफ्तारी लाइ छापा हया पिया वञनि।